ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त वारिस वेंदो ऐं ओठे सां ॻाल्हाईंदो ऐं ओठे ऐं वारिस में चिड़चिड़ा थी वेंदी, चिड़ी पवंदा पाण में ॿई सौट। ऐं ओठो जेको आहे कमाल खान खे चुंगो वञी ॾींदो ऐं कमाल खान जेको आहे शैतानी वेस करण जा हिकु नवां इरादा कंदो ऐं ओठो सम्झी वियो आहे हिकु मतिलबु गुमराह करे थो कमाल खान अहिड़ा कम करे। ऐं जेको आहे अॻिते नेक्स्ट एपिसोड में सूमर खां बि बाक़ी राज़ उगलाईंदो इहो ओठो ऐं सूमर ॿुधाए छॾींदो राज़ बाक़ी जेका रहियल खुयल आहिनि। ऐं ओठो अहिड़ो कमु कंदो कमाल खान सां, कमाल खान खे परेशान करे छॾींदो ऐं इहा ॻाल्हि बि कंदो त मूंखे ख़बर आहे तूं छा करणु चाहीं थो। ऐं वाह रबनि नेक्स्ट एपिसोड में दोस्तों पंहिंजी फैमिली जे अॻियां हिकु मजबूर थी वेठो हूंदो आहे त ऐं फैमिली हुनजी चवंदी आहे त हाणे ख़ुशियुनि जी का कोशिशि कर ऐं ख़ुशियूं आहिनि ई कोन, रबनि चवंदो आहे छा ख़ुशियूं मां करे कयां। ही नंढिड़ो वीडियो नेक्स्ट एपिसोड जो मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में, असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।